आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार। साथियों, हमेशा जियां अॼु भी तव्हांजे लाइ दिलचस्प ऐं मालूमाती सवालनि जवाबनि सां गॾु हाज़िर थिया आहियूं। साथियों, हर सवाल जे जवाब जे लाइ तव्हां वटि 5 खां 10 सेकंड जो टाइम मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हांखे जवाबु मालूम आहे त तव्हां कमेंट करे सघो था। तो साथियों, बिना के टाइम विञाइण जे पाण हलूं था पंहिंजे सवाल नंबर पहिरीं जे तरफ़। सवाल नंबर पहिरियों आहे त पाकिस्तान जो सब खां वॾो म्यूज़ियम कहिड़ो आहे ऐं किथे आहे। साथियों, जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो तो चैनल के सब्सक्राइब करण न विसारिजो। जवाब नेशनल म्यूज़ियम कराची। सवाल नंबर 2 आहे त पाकिस्तान जो सब खां वॾो झंगल या झंग कहिड़ो आहे। जेकॾहिं तव्हांखे जवाब जे लाइ वधीक टाइम घुर्बल हुजे तो तव्हां वीडियो खे रोके भी सघो था। जवाब छांगा मांगा। सवाल नंबर 3 आहे त पाकिस्तान जे शहर लाहौर जो पुराणो नालो छा हो। साथियों, हिन किस्म जे वधीक वीडियोज़ जे लाइ चैनल के सब्सक्राइब करण न विसारिजो। इन सवाल जो बिल्कुल दुरुस्त जवाब है तो महमूदपुर। सवाल नंबर 4 है तो पखियुनि में सब खां वॾी उमिरि वारो पखी कहिड़ो आहे। जेकॾहिं तव्हांखे जवाब मालूम आहे तो कमेंट करियो। इन सवाल जो दुरुस्त जवाब है तो कांव या कांग पखी। सवाल नंबर 5 ऐं आखिरी आहे तो एक आम इंसान 1 मिनट में केतिरा भेरा साह खणे थो। साथियों, असांजी ही मेहनत कीअं लगी कमेंट करे पंहिंजी राय जो इज़हार ज़रूर कजो। जवाब 18 भेरा। साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना कमेंट करे पंहिंजी राय जो इज़हार कजो। दुआउनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।